नाज़िर ते ज़िक्र कंदासीं टिकराटो जो। टिकराटो में भी हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾोहिटे हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम संदसि साथियुनि जे इस्लाम जी सरबुलंदी हक़ सदाकत लाइ करबला जे मैदान में ॾिनल अज़ीम क़ुर्बानी जी याद में टिकराटे में भी आशूरा जो ॾिहाड़ो मज़हबी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो पियो वञे। इन हवाले सां वधीक तफ़सील लाइ ॾिसूं था मजीद महर जी रिपोर्ट। समूरे मुल्क जी टिकराटो में भी यौम आशूर अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो पियो वञे। यौम आशूर जो मरकज़ी मातमी जुलूस ज़वार शाह मोहम्मद भट्टी जे पिड़ तां बरामद थियो, जेको मुख़्तलिफ़ रूटनि तां थींदो। रिवायती रूट मुताबिक़ शाम जो बख़्शण फ़क़ीर मंगणार जे पिड़ ते नहर थींदो। जुलूस में शरीक मोमिनीन ऐं अज़ादारनि जो छा चवणु आहे त उन्हनि खां पुछूं था। शरीफ़ जेको आहे गॾाणी साहब वटि मजलिस थींदी आहे ऐं इन खां पोइ लतीफ़ी इमाम बारगाह ते जेको आहे हुनजो मरकज़ी जेको आहे मातम उहो थींदो आहे। उते नवाख़्वानी ऐं ज़ंजीर ज़नी थींदी आहे। इन खां बाद में चौक ते जेका आहे सा मजलिस थींदी आहे। अज़ादारी इमाम हुसैन अलैहिस्सलाम ज़वार शाह मोहम्मद भट्टी जे पिड़ खां बरामद थी आहे। मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदो। हिन जॻह बाज़ार में पहुतो आहे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम के भेटा पेश ॾियण जे लाइ सभु अज़ादार गॾु आहिनि। पोइ जलूस असांजो रुपार खां स्टार्ट थींदो आहे। काफ़िलो जेको शाम मोहम्मद ॻोठ भट्टी जे ईंदो आहे उतां बराल निकिरंदो आहे। पाणी जो रस्ते में एतिरो माना गंदगी आहे, जेकी मातमिन जा पेर जेके आहिनि गंदे पाणी में भरिजी था वञनि। सो पाणी जी वधि में वधि असांखे इहा गंद पई थी वई आहे। असां वटि PPH आहे सिंध जे तरफ़ां एम्बुलेंस बि प्रोवाइड कई वई आहे। उन खां बाद में अज़ादारनि जे लाइ जेके अज़ादारी कनि पिया उन्हनि जे लाइ असां वटि फस्ट एड बि मौजूदु आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो त हिते अज़ादारी बि जारी आहे। उन्हनि जे लाइ असांखे मुख़्तलिफ़ सहूलियतूं आहिनि। शरीक अज़ादारनि ऐं मोमिनीन जो चवणु हो त इस्लाम जी सरबुलंदी लाइ हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी अज़ीम क़ुर्बानी खे भेटा पेश करण लाइ ही मातमी जुलूस निकिरंदो आहे। मातमी जुलूस में सिक्योरिटी जा सख़्तु इंतज़ाम कया विया ऐं सिहत खाते पारां अज़ादारनि ज़ख़्मियुनि लाइ जेको PPH आहे जी पूरी टीम मुक़ररु कई वई। कैमरामैन अलीगोर महर सां गॾु मजीद महर, सिंध TV न्यूज़ टिकराटो।